गरीब को माण्हू वधी वियो न नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ अकबर शहर में चुल्ह मां चिणंग लॻण सबबि पोरियत कोली बिरादरी जे 5 घरनि खे बाहि विकोड़े वई है। बाहि लॻण सबबि पोरियत हीरो, नरसिंह, टीकम, नारू ऐं पूनो जा घर सड़ी रख थी विया आहिनि। फायर ब्रिगेड खे बर वक्त इतला कयो पर वक्त सर फायर ब्रिगेड गाॾी न पहुती है, जंहिं सबबि वॾो नुक़सान थियो है। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण बाहि ते ज़ाब्तो आंदो है। बाहि लॻण सबबि 2 बकरियूं, घर में पियल अनाज, न्याणियुनि जो ॾाज समेत अल तल सड़ी रख जो ढेर बणिजी वियो है। बाहि लॻण सबबि 8 महीननि जो मासूम नींगर अशोक वल्द नारू कोली सख्त ज़ख़्मी थी पियो है। ज़ख़्मी ॿारड़े खे नाज़ुक हालत में तालका अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाइनि खां पोइ ॻणती जोगी हालत में हैदराबाद रेफर कयो वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।